के नहीं नायाब हम, नायाब हम, नायाब हम। मेहरान जे वादीअ जी राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे शहीद कयो वियो आहे। खेसि रावलपिंडीअ जे उन ई शहर में शहीद कयो वियो जंहिं रावलपिंडीअ जे शहर में 29 साल अॻु वादी सिंध जे महबूब शहज़ादे ऐं बेनज़ीर भुट्टो जे वालिद ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे शहीद कयो वियो हो। पिंडीअ जे बदनसीब शहर उन अज़ीम लीडर जो मौत बि ॾिठो जंहिंखे इस्लामी दुनिया तोड़े टी दुनिया जे ग़रीब मुल्कनि जो सूरमो सॼियो वियो हो। ऐं रावलपिंडीअ जे इन बदनसीब शहर उन सूरमीअ जो सर्द लाश बि वसूल कयो जंहिंखे दुनिया जी पहिरीं चूंडियल मुस्लमान वज़ीर अज़म बणजण जो एज़ाज़ हासिल हो। राजा राय सहीरस खां पोइ ज़ुल्फ़कार अली भुट्टो वादी मेहरान जो उहो अॻवान हो जेको सिंध जे सामूंडी किनारनि खां वठी कश्मीर जो कोहसारनि ताईं सिंधू माथर जे समूरनि माण्हुनि जो साह में सांढण जहिड़ो सूरमो हो। राय सहीरस खां अटकल 1500 साल पोइ लाड़काणे जे चीकी मिटीअ अहिड़ो माण्हू पैदा कयो जेको सिंधियुनि, बलोचनि, सिरायुनि, पंजाबियुनि, पठाणनि तोड़े कश्मीरनि में हिकु जहिड़ो मक़बूल हो। ऐं भुट्टो जॾहिं पाण शहीद थी वियो त संदसि न्याणीअ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शेख अयाज़ जी हिन बैत जी राह अजल कंहिं वरिती आहे, हिन भूमि कई बि भरती आहे जे मिज़दाक पंहिंजे पीउ जो विरसो संभालियो। शहीद राणी बेनज़ीर भुट्टो में पंहिंजे शहीद पीउ वांगुरु किरशमाती शख़्सियत जूं उहे समूरियूं वसफ़ूं मौजूदु हुयूं जेके माण्हुनि खे पतंगनि वांगुरु पाण मां कढी नचण ऐं पचण ते मजबूर कंदियूं हुयूं। संदसि कदावर शख़्सियत, ग़ैरमामूली ज़िहानत ऐं जज़्बे सां टिमटार अवामी मुहबत जॾहिं कंहिं तक़रीर में ज़ाहिर थींदी हुई त उहा तक़रीर कंहिं विॼ जो वराको लॻंदी हुई। लतीफ़ ॼण इन लाइ चयो हुजे त पखे में ईअं पदमिणी जीअं ॾे वराका विॼ जेका सूरत सिज साई मूरत मारवी। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो रुगो हिन देश जी ॼाई ऐं हितां जे राजनि जी राणी न हुई ऐं न ई हू रुगो मौजूदह दौर जी अॻवान हुई, पर हूअ मुंहं जे दड़े जे मादराना निज़ाम जी अलामत ऐं एशिया जे उन मायाणी तहज़ीब जो तसलसल पिणु हुई जंहिं तहज़ीब जूं हदूं माठारे पेसिफिक समुंड जे किनारनि वारनि मुल्कनि ते सिंध खां सोमात्रा जे ॿेटनि ताईं पखिड़ियल आहिनि। हूअ सिंध जी ससुई, सुहिणी, मूमल मारवी, लाॾी बाग़ी सभु हुई। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 21 जून 1953 ते जनम वरितो। संदसि माउ बेगम नसरत भुट्टो जो तालुक़ ईरान जे इस्फ़हान वारे इलाइक़े सां हो ऐं संदसि पीउ ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो नातो लाड़काणे जे भुट्टे ख़ानदान सां हो। इस्फ़हान बर्फ़ुनि ऐं सर्दुनि जो इलाइक़ो आहे ऐं लाड़काणो हाड़नि ऐं काढ़नि जो मुल्क आहे। तंहिं करे बेनज़ीर भुट्टो जे शख़्सियत में अबे ऐं अमण वारियूं ॿई ख़ूबियूं ओतिजी आयूं हुयूं। हूअ कॾहिं कॾहिं थधे मिज़ाज वारी मुतदिल सियासतदान बि लॻंदी हुई त कॾहिं वरी टहकंदड़ तबियत जी मालिक पिणु महसूसु थींदी हुई। पर छाकाणि त बेनज़ीर भुट्टो जो जनमु 21 जून जे गरम ॾिहाड़े ते थियो हो तंहिं करे संदसि महताबी चहिरे मां सदाईं सूरज वारी तपश बहकंदी हुई। शहीद राणी बेनज़ीर भुट्टो पंहिंजी शुरूआती तइलीम कराची में वरिती जंहिंखां पोइ हू अमेरिका जे रेड क्लिफ कॉलेज ऐं हार्वर्ड यूनिवर्सिटी में पढ़ी। अमेरिका खां पोइ हू लंडन जे जग मशहूरु ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में तइलीम हासिल करण लाइ वई जिते खेसि ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीअ जे शागिर्द यूनियन जो सदर चूंडियो वियो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पहिरीं उहा एशियाई औरत हुई जंहिंखे ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीअ जे इन एज़ाज़ सां नवाज़ियो वियो। अप्रैल 1979 में पंहिंजे वालिद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी शहादत खां पोइ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजे वालिद बेगम नसरत भुट्टो सां गॾु सियासत में आई। जनरल ज़िया जे मार्शल जे शुरूआती सालनि में हूअ जेल में ऐं पोइ जलावतन रही, पर 10 अप्रैल 1986 में जॾहिं लाहौर जे हवाई अॾे ते लथी त मुल्क जे लखे माण्हुनि बेनज़ीर जो इस्तक़बाल कयो। लाहौर जे शहर जे तारीख़ में एतिरा माण्हू कॾहिं बि गॾु न थिया हुआ जेतिरा माण्हू बेनज़ीर भुट्टो खे
भली कार चवण लाइ हिन शहर में गॾु थिया हुआ। 10 अप्रैल 1986 ते लाहौर जे मोची गेट ते जलसे खां पोइ शहीद राणी बेनज़ीर भुट्टो मुल्क में जिन जिन शहरनि में बि जलसा कया उहे उन शहर जे तारीख़ जा सभ खां वॾा अवामी जलसा हुआ। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जा उहे जलसा इन करे बि तारीख़ जा वॾे में वॾा मेड़ महसूस थींदा हुआ जो पाकिस्तान जो अवाम बेनज़ीर भुट्टो खे बख़्त जी उहा देवी सम्झणु लॻो हो जंहिंजे अचण सां संदन भाॻ भड़को खाई उथियो हो। इन विच में शहीद भुट्टे जी न्याणी जग जहिड़ी थी ऐं 18 डिसंबर 1987 ते हिन आसिफ ज़रदारीअ सां शादी बि कई, जंहिंमां खेसि 2 धीअरुनि ऐं 1 पुट जो औलाद आहे। शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जे ज़िंदगीअ में डिसंबर महीने खे अहमियत रही आहे। डिसंबर 1976 में हूअ ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जे शागिर्द यूनियन जी सदर थी। 18 डिसंबर 87 ते हुन जी शादी थी। 2 डिसंबर 1988 ते उहो पहिरियों भेरो वज़ीर आज़म बनी ऐं 27 डिसंबर 2007 ते हिन पंहिंजे हयातीअ जो आख़िरी ॾींहुं गुज़ारियो। हिन मुल्क जी बेरहम सियासत राणनि ऐं राजाउनि जे मुल्क लाड़काणे जे हिन ख़ानदान खां जेके क़ुर्बानियूं वरितियूं आहिनि एतिरियूं क़ुर्बानियूं मुल्क जे ॿिए कंहिं बि ख़ानदान न ॾिनियूं आहिनि। 29 सालनि जे मुख़्तसिर अरसे में भुट्टे ख़ानदान जे 3 राजाउनि ऐं 1 राणीअ खे शहीद कयो वियो। 79 में ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे फांसी ॾिनी वई। 6 सालनि खां पोइ संदसि नंढे पुट शाहनवाज़ खे ज़हर ॾेई मारियो वियो। 11 सालनि खां पोइ मीर मुर्तज़ा खे क़तल कयो वियो ऐं ॿियनि 11 सालनि खां पोइ बेनज़ीर भुट्टो खे बि साॻे रस्ते जो राही बनायो वियो। पाकिस्तान जे तारीख़ जे हिननि पुरइसरार क़तलनि मां सवाइ ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे फांसीअ जे ॿिए कंहिं बि क़तल जो इसरार मालूम न थी सघियो आहे। क़ाइद अज़म खां पोइ क़ाइद अवाम ज़ुल्फ़कार अली भुट्टो उहो पहिरियों लीडर हो जंहिं हिन मुल्क खे पंहिंजे पेरनि ते बीहण जा बुनियाद फ़राहम कया। स्टील मिल्स खां वठी एटमी ताक़त ताईं ज़ुल्फ़कार अली भुट्टे हिन मुल्क खे अनमोल तोहफ़ा ॾिना, पर हिन मुल्क जे बेरहम सियासतकारनि ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे घरनि ॾांहुं संदन लालनि जा लाश मोकिलिया। इस्फ़हान जंहिं लाइ उतां जा शाइर इस्फ़हान निसफ़े जहान जो मुहावरो इस्तेमालु कंदा आहिनि, उन इस्फ़हानी पस मंज़र रखंदड़ बेगम नुसरत भुट्टो जो त ॼण सॼो जहान ई उजड़ी वियो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 2 भेरा इक़्तिदार में आई, पर 2 भेरा खे सदारती आमिरियत जो धकु सहिणो पियो। एस्टेब्लिशमेंट हिन खे कॾहिं बि मुकमिल तरह हुकूमत करणु न ॾिनी। लिकल हथ सदाई हिन जी शख़्सियत तोड़े सियासत ते कारा छंडा हणण जी कोशिशि कंदा रहिया, पर पोइ बि हू अवाम जी सदा बहार सूरमी तौरु सदाई मक़बूल रही। बेनज़ीर भुट्टो खे हर जलसे ऐं जुलूस में संदसि परिस्तार कुझु अहिड़नि लफ़्ज़नि सां पुकारींदा हुआ जंहिंजो मतिलबु इहो हूंदो हो त हूअ हितां जे अवाम जे हज़ार हा सालनि जे सिकायल ख़्वाबनि जी ताबीर आहे। सिंधु दरिया वांगुरु शहीद राणी बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान जे क़ौमुनि खे ॻंढींदड़ उहो वाहिद सॻो हो जेको हिन मुल्क जे सालिमियत जी अकेली अलामत हो। संदसि दर्दनाक क़त्ल मुल्क जे सियासत ऐं वहदत में उहे ख़ाल पैदा कया आहिनि जेके शायदि ई कॾहिं भरिजी सघनि। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे अलमनाक क़त्ल ते न ॼाण केतिरियुनि सदियुनि ताईं सूमरनि जे सूए वांगुरु सिंधू माथिरीअ जा लोक मातम जा कारा कपिड़ा पहिरे सोग कंदा रहंदा। हज़ारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदवर पैदा। ढूंढोगे अगर मुल्कों मुल्कों मिलने के नहीं ना